पीरन जी हवेली में ज़ियादती खां पोइ क़त्ल थियल निगरी फातिमा फरड़ो केस जो जवाबदार असद अली शाह ऐं संदसि जा डीएनए जा जुज़ा कराची मुंतकिल। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जवाबदार जी डीएनए रिपोर्ट में हेर फेर बाबति अफ़वाहुनि जो नोटिस वरितो। ख़ैरपुर पुलिस पीर असद अली शाह ऐं संदसि डीएनए कराची मुंतकिल करे छॾी। निगरान घरू वारिस नवाज़ चयो आहे त फातिमा फरड़ो क़त्ल केस में हू कंहिं बि क़िस्म जो दबाउ न क़बूलींदा। वारसनि जी भरपूर मदद कई वेंदी। जवाबदार असद अली शाह ऐं डीएनए जा जुज़ा कराची मुंतकिल कया विया आहिनि। इंसाफ़ जूं घुरिजूं पूरियूं कयूं वेंदियूं। कराची में धाड़ियलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। इंटेलिजेंस बुनियादनि ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सूबे में बदिलियूं मुक़ररियूं शुरू कयूं वयूं आहिनि। पुलिस जी बदिलियुनि दौरान सियासी असर खे नज़र में रखियो पियो वञे। कश्मीर ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि में मुग़विन की बाज़ियाबी लाइ शटरबंद हड़ताल। चइनी सूबनि जे दंग डेरा मोड़ ते 24 कलाकनि खां सवे माण्हुनि जो धरणो जारी। टायरनि खे बाहि। कंदकोट, घोसपुर, गुड्डू, बख्शापुर, बडाणी शहर में एहतजाजी मुज़ाहिरा। अॻवाणनि जो चवणु आहे त कश्मीर पुलिस अमन क़ाइमु करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। मुग़विन जी बाज़ियाबीअ लाइ कंहिं बि क़िस्म जा क़दम न खंया विया आहिनि। मुग़विन जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। निगरान हुकूमतूं अवामी मसइलनि खां चङे नमूने वाक़िफ़ आहिनि। अवाम महांगाई सबबि तमामु घणो परेशान आहे, जंहिंजो असांखे अहसासु आहे। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं अवाम खे रिलीफ ॾियण लाइ क़दम खणी रहियूं आहिनि। एहतजाजी मुज़ाहिरनि दौरान कंहिं ॿिए खे तकलीफ़ पहुचणु न घुरिजे। निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जानी खेल में आपघाती हमले दौरान शहीद थियल पाक फौज जे 9 जवाननि जा मढ़ मिटीअ मां हवाले। ISPR जो चवणु आहे त शहीद थियल जवाननि जा मढ़ अबाणनि इलाइक़नि में फौजी एज़ाज़ सां मिटी मां हवाले कया विया। IBA यूनिवर्सिटी सखर शहीद अजमल सावंत ऐं शहीद सहाफ़ी जानून महज ॿारनि खे मुफ़्त तालीम ऐं स्कॉलरशिप ॾियण जो ऐलान। VC डॉक्टर आसिफ अहमद शेख जो चवणु आहे त शहीदनि क़ौम खे शऊर ॾियण लाइ वॾो कमु कयो। संदनि ख़िदमतुनि खे ख़राज पेश करण लाइ शहीदनि जे ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾिनी वेंदी। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे उर्स जूं तक़रीबूं जारी। अदबी कॉन्फ्रेंस तालीम वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मदद अली सिंधी, सक़ाफ़त खाते जे डायरेक्टर मुनव्वर महसूर समेत अदीबनि ऐं दानिशवरनि जी शिरकत। थोड़ा वेझो हादसो, हिक फोत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी। रबड़ी पहाड़ लिंक रोड ते कार्गो लोड में मोटरसाइकिल में टक्कर थियण सबबि हाफ़िज़ अबू बकर ख्वाजा दम ॾेई छॾियो। फोती जो मढ़ ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। एशिया कप में पाकिस्तान ऐं भारत विच में मैच बरसात सबबि बिना नतीजे ख़त्म। ॿिन्ही टीमुनि खे हिकु पॉइंट ॾिनो वियो। पाकिस्तान सुपर 4 मरहले लाइ क्वालीफाई करे वरितो। क़ौमी टीम जी शानदार बॉलिंग सबबि भारतीय टीम 266 रन्सनि जे ढेर थी वई। शाहीन 4, नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ 3 विकेटूं वरितियूं।